हींअर असां ब्रेक कयो अथऊं इन खूद खूद आहे जेको पाणी वाणी भरियो अथऊं। जमील बि पीए पियो। कूलर भरियो अथऊं। कीअं अफ़ज़ल? हाणे बर्फ़ बि अॻियां ॾिसंदा पर मौसम VIP आहे। पाणी जेको हाणे चेक करींदा रब ना बाबा पाणी चेक करियो। कूलर पियो आहे पाणी चेक कर मिठो आहे या हा मौसम तो ज़बरदस्त लॻो पियो आहे माशाअल्लाह। गाॾी खे बि थोरी रेस्ट अची वञे छो जो सफ़र वॾो आहे मंज़िल वॾी आहे। जमील त हींअर ई साण हथ मुंहुं धोए पियो खूह लॻो पियो आहे। हिन खां जेको सो हीउ ॾिसो अच्छा पाणी VIP आहे। असांखे प्यार त को ॾिसूं चेक करियूं पाणी। गेट अफ़ज़ल ॿाहिरियों बंदि कर। हीउ ॾिसो मोर बीठो आहे परियां तव्हांखे ज़ूम करे चेक करायां। ओ हीउ ॾिसो हिते सभु जेको पखी पखण के ईअं पिया हलनि। अच्छा जमील वीडियो बार कुछ बस फिलहाल सफ़र जारी है। हाँ पोइ जिथे बस मंज़िल पंहिंजी पानी तो भरी है गाड़ी हवा भरे भरे आयो। अच्छा अफ़ज़ल थोड़ा जला पानी पिए ना पानी चेक करा थोड़ा थोड़ा पियो री मंज़िल अॻिते वॾी आहे। पानी चंगू है पीअण में बेहतरीन पानी थर जे हिसाब सां पानी मन VIP है दादा। अच्छा थर ही आहे ही बाबा जाम राधे शाह का किले का जी तू लहंदे वो थर ही थर है। ही हमारा भरियो वञे पानी गाड़ी ला वरी का सफ़र वॾो लॻो पियो आहे। हमरा त हाणे अॻियां पानी कोन मिलंदो वरी किरा ये न मुसाफिर वीचारा पानी वानी भरीन को घर ला डम रखियो डान केन गाड़ी बिहारे उन्हनि में भरीन में पानी।